सरकार मदीना राहत क़ल्ब सीना फैज़ गंजीना साहिब मुअत्तर पसीना बाइस नुज़ुल सकीना सल्लल्लाहु ताला अलैहि वालैहि वसल्लम ते दुरूद ऐं सलाम पढ़ण जूं बेशुमार फ़ज़ीलतूं आहिनि। हिक औरत जो पुटु हुयो जेको तमामु घणो गुनहगार हुयो। माउ पंहिंजे हिन पुट खे नेकी जो हुकुम ॾींदी हुई, बेहयाई ऐं बुरनि कमनि खां मना कंदी हुई, पर उहो बाज़ न ईंदो हो। एतिरे क़दुरु तक़दीर उन ते ग़ालिब आई ऐं उहो नौजवान बग़ैर तौबह जे मरी वियो। उन जी माउ खे तमामु घणो सदमो रसियो हिन ॻाल्हि ते जो उन जो पुटु बग़ैर तौबह जे मरी वियो। उन माउ तमन्ना कई त पंहिंजे पुट खे ख़्वाब में ॾिसे। हिकु दफ़े उन ख़्वाब में पंहिंजे पुट खे अज़ाब में मुब्तला ॾिठो त उहा ॾाढी ग़मगीन थी वई। जॾहिं कुझु मुदत खां पोइ उन ॿीहर पंहिंजे पुट खे ख़्वाब में ॾिठो त उन जी हालति तमामु सुठी हुई ऐं उहो ख़ुशबाश हुयो। उन पंहिंजे पुट खां उन हाल बाबति पुछा कई। चयाईं त मुंहिंजा पुट, मूं त तोखे अज़ाब में मुब्तला ॾिठो हो, हाणे उहो मर्तबो ऐं मक़ाम कीअं मिलियो? त उन जवाबु ॾिनो, अम्मा, हिकु गुनाहगार शख़्स असांजे क़ब्रिस्तान मां गुज़रियो। उन क़ब्रुनि ॾांहुं ॾिठो ऐं ॿीहर ज़िंदा उथारण जे बारे में ग़ौर फ़िक्र कयो, मुर्दनि खां नसीहत हासिल कई, पंहिंजे ख़ताउनि ते रुनो ऐं पंहिंजे ख़ताउनि ते शर्मसारी करे अल्लाह पाक जी बारगाह में सची तौबा कयईं ऐं अहद कयईं त हाणे उहो कॾहिं बि गुनाहनि ॾांहुं न मोटंदो। सो उन जी तौबा सबबु आसमान जा मलाइक घणा ख़ुशि थिया ऐं चवणु लॻा, सुभान अल्लाह, हिन शख़्स पंहिंजे रब सां कहिड़ी न बहितरीन सुलह कई आहे। अल्लाह पाक उन जी तौबा क़बूल फ़रमाए। उन खां बाद उन कुझु क़ुरान पाक पढ़ियो ऐं रहमतूं विरहाइण वारे आका, करम फ़रमाइण वारे मुस्तफ़ा सल्लल्लाहु ताला अलैहि वालैहि वसल्लम ते 20 भेरा दुरूद पाक पढ़ियो ऐं उन जो सवाबु असां सभिनी क़ब्रिस्तान वारनि खे पहुचायो। उन जो सवाबु असां ते विरहायो वियो त मूंखे बि उन मां भलाई मिली, जंहिं सबबु अल्लाह पाक मूंखे बख़्शे छॾियो ऐं मूंखे उहो मक़ाम अता कयो वियो जेको अव्हां ॾिठो। पुटु वधीक चयो, अम्मा, रसूल जी शान मक्की मदनी सुल्तान सल्लल्लाहु ताला अलैहि वालैहि वसल्लम ते दुरूद पाक पढ़णु दिलनि जो नूर, गुनाहनि जो कफ़ारो ऐं ज़िंदा ऐं मुर्दा जे लाइ रहमत आहे। ज़ाते वाला पे बार बार दुरूद, बार बार और बेशुमार दुरूद, बेअदद और बेअदद तस्लीम, बेशुमार और बेशुमार दुरूद। कब्र में खूब काम आती है बेकसों की है यार गार दुरूद। प्यारा इस्लाम भाइरो, हिन ईमान अफ़रोज़ वाक़े मां असांखे खोड़ सारा सबक़ सिखण लाइ मिलनि था। मिसाल तौरु हिन मां इहो सबक़ु मिलियो त तौबा में कॾहिं बि टाल मटोल न करणु घुरिजे। कहिड़ी ख़बर केॾी महिल मौत अची वञे, कॾहिं रूह कब्ज़ कयो वञे। अल्लाह न करे जेकॾहिं बिग़ैर तौबा जे मौत जे मुंहं में हलिया वियासीं त अज़ाब में गिरफ़्तार थी सघूं था। उन करे असांखे घुरिजे त गुनाहनि खां बचंदा रहूं ऐं सची दिलि सां तौबा कंदा रहूं। वधीक हिन वाक़े मां इहो बि मालूम थियो त क़ब्रिस्तान वञणु, क़ब्रनि जी वीरानी ऐं सुनसान माहौल ॾिसी करे आख़िरत जी यादि ईंदी आहे, दिलि चोट खाईंदी आहे, दुनिया जी महबत दिलि मां निकिरंदी आहे ऐं तौबा जी तरफ़ दिलि माइल थींदी आहे। उन करे असांखे घुरिजे त वक़्तनि फ़वक़्तनि क़ब्रिस्तान वेंदा रहूं, उते कुझु देरि वेही करे क़ब्र जे अहवाल ऐं क़यामत जे ॾींहुं क़ब्र मां उथण जे बारे में ग़ौर कयूं। उन जी बरकत सां इंशा अल्लाहुल करीम दिलि रोशन थींदी, गुनाहनि खां नफ़रत ऐं नेकियुनि जी महबत नसीब थींदी। हिन वाक़े मां हिकु अहम ॻाल्हि उहा बि सिखण लाइ मिली त असांजो जॾहिं बि क़ब्रिस्तान जे वेझो गुज़र थिए, कुझु तिलावत करे, दुरूद पाक पढ़ी करे, कुझु ज़िक्र अज़कार करे क़ब्रिस्तान वारनि खे ईसाले सवाब कंदा कयूं। हिन जूं जेकी बरकतूं असांखे मिलंदियूं उहे त मिलंदियूं ई, कहिड़ी ख़बर असांजे हिन ईसाले सवाब जी बरकत सां उन्हनि अहले क़ब्रिस्तान वारनि खे कहिड़ा कहिड़ा फ़ाइदा मिली वञनि। अल्लाह पाक असांखे कसरत सां दुरूद पाक पढ़णु ऐं उन जो सवाबु तमामु मुसलमाननि खे पहुचाईंदे रहण जी तौफ़ीक़ नसीब फ़रमाए। आमीन जाहि ख़ातमिन नबिय्यीन सल्लल्लाहु अलैहि वालैहि वसल्लम। सल्लु अलल हबीब सल्लल्लाहु ताला अला मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वालैहि वसल्लम। बुखारी शरीफ में आहे, सुल्तानुल मुफ़स्सिरीन हज़रत अब्दुल्लाह बिन अब्बास रज़ी अल्लाह ताला अन्हुमा फ़रमाइनि था
एक ॾींहुं प्यारा आका मक्की मदनी मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॿिनि क़बरुनि जे भरिसां गुज़रिया। पाण सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम ॿ क़बरूं ॾिसी फरमायूं हिननि ॿिन्ही क़बर वारनि ते अज़ाब थी रहियो आहे ऐं अज़ाब बि कंहिं वॾे गुनाह जे सबबु नाहे थियो। यानी ही जंहिं गुनाह में मुब्तला हुआ उहे अहिड़ा न हुआ जो जंहिंखां बचणु मुश्किल हुजे। हिननि मां हिकु पेशाब जे छंडनि खां न बचंदो हो ऐं ॿियो चुगलखोर हो। पोइ प्यारे आका महबूब मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आली तारीख़ खईं, उन जा 2 हिसा कया, हिकु हिसो हिकु क़बर ते ऐं ॿियो हिसो ॿी क़बर ते लॻाए छॾियो। सहाबा किराम अलैहिम रिदवान उन जी हिकमत पुछी त फरमायाऊं, उम्मीद आहे त जेसी ताईं टारियूं न सुकंदियूं उन्हनि मुर्दनि जे अज़ाब में घटिताई रहंदी। शदाइद नज़ा के कैसे सहूँगा या रसूल अल्लाह, अंधेरी कब्र में कैसे रहूँगा या रसूल अल्लाह, बराए नाम दर्द सर सहा जाता नहीं मुझसे, अज़ाब कब्र कैसे सह सकूँगा या रसूल अल्लाह, यहाँ चूंटी भी तड़पा दे मुझे तो कब्र के अंदर, मैं क्यों कर डंक बिच्छू के सहूँगा या रसूल अल्लाह। हिन हदीस पाक मां असांखे सिखण जे लाइ कई सबक मिलनि था। सभ खां पहिरियां त हिन हदीस पाक जी रोशनी में निगाह मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो कमाल ॾिसो। हिते इहो न सम्झो त क़बर ते चंद मण मिटी आहे। सरकार आली वकार मक्की मदनी मुस्तफ़ा सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम उन मिटीअ जे हेठां ॾिसी वरितो। न ईअं न आहे, उहो जहान तब्दील आहे। क़बर में अंदरि झाती पाए ॾिसणु हूअं ई शरन दुरुस्त न आहे। बाक़ी बरसाति वग़ैरह जे सबबु कॾहिं क़बर खुली वञे त असांखे उते कुझु बि नज़र न ईंदो, छो उन करे जो जेको असां ॾिसी रहिया आहियूं उहा दुनिया आहे। मुर्दे सां जेकी मामला थी रहिया आहिनि उहे दुनिया में न बल्कि ॿिए जहान यानी आलम बरज़ख में थी रहिया आहिनि। पर क़ुर्बान वञिजे ही निगाह मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो कमाल आहे। पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिन दुनिया में ज़ाहिरी हयात सां गॾु तशरीफ़ फरमा आहिनि। ही जहान अलहदा आहे, आलम बरज़ख अलॻि जहान आहे ऐं पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिन जहान में रहंदे ॿिए जहान खे बि ॾिसी रहिया आहिनि ऐं ॿिए जहान में छा थी रहियो आहे, कहिड़े सबबु थी रहियो आहे, इहो सभु कुझु बि ॼाणे रहिया आहिनि। सैयदी आला हज़रत रहमतुल्लाह ताला अलैह निगाह मुस्तफ़ा जो कमाल बयान कंदे फरमाइनि था, शश जिहत समते मकाबिल शबो रोज़ एक ही हाल, धूम वन नजम में है आपकी बीनाई की। मतलब समते मुकाबिल यानी साम्हूं जी तरफ़ ही असां जहिड़ा आम माण्हू आहिनि, असांखे सिर्फ़ु उहा ई शइ नज़र ईंदी आहे जेका असांजे अखियुनि जे साम्हूं हुजे। पर निगाह मुस्तफ़ा सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम इहो कमाल आहे जो पाण मथे हेठि साॼे खाॿे अॻियां पोयां हर तरफ़ ॾिसंदा आहिनि। 6 जूं 6 सिमतूं यानी साॼे खाॿे मथे हेठि अॻियां पोयां पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे लाइ ईअं आहे जीअं आम अख जे लाइ साम्हूं जी तरफ़ हूंदो आहे। ऐं ही ईअं न आहे जो कंहिं ख़ासि वक़्तु हूंदो आहे, बल्कि ॾींहुं राति हर वक़्तु हर घड़ी पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी निगाह पाक जो इहो ई कमाल आहे। जेकॾहिं उनजो दलील ॾिसणो आहे त सीपारे 27 सूरह वन नजम पढ़ो। अल्लाह पाक हिन सूरत में पंहिंजे महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ॾिसण जी क़ुवत खे कमाल अंदाज़ सां बयानु फ़रमायो आहे। प्यारा इस्लाम भाइरो, हिते ही हिकु ॻाल्हि बि निहायत ईमान अफ़रोज़ आहे त जॾहिं प्यारा आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिन ज़ाहिरी दुनिया में तशरीफ़ फरमा हुआ, आलम बरज़ख ॾिसी वठंदा हुआ, त गौर फरमायो हाणे असां ज़ाहिरी दुनिया में आहियूं ऐं असांजा आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आलम बरज़ख में तशरीफ़ फरमा आहिनि। जेकॾहिं पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिन दुनिया में रही करे आलम बरज़ख खे ॾिसी सघनि था त आलम बरज़ख में रही करे असां ग़ुलामनि खे छो न ॾिसी सघंदा। यकीनन प्यारे आका मक्की मदनी मुस्तफ़ा सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जी शान हर घड़ी वधी रही। पाण जीअं दुनिया में रही करे बरज़ख खे ॾिसंदा हुआ, ईअं ई आलम बरज़ख में रही करे असां ग़ुलामनि खे बि ॾिसी रहिया आहिनि। तुमको इल्म ग़ैब मौला ने अता फरमा दिया, कर दिया हर जा पे हाज़िर और नाज़िर या नबी। हिन हदीस शरीफ़ मां असांखे हिकु इहो बि सबक़ु सिखण लाइ मिलियो त चुगली ऐं पेशाब जे चंडनि खां न बचणु तमामु ख़तरनाक गुनाह आहे। उन्हनि ई गुनाहनि जे सबबु उन्हनि मुर्दनि खे अज़ाब थी रहियो हो ऐं प्यारे आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन्हनि जे बारे में फ़रमायो, उन्हनि खे अज़ाब कंहिं अहिड़े गुनाह जे सबबु नाहे थी रहियो
जिन खां बचणु निहायत मुश्किल हुजे। ख़बर पई त चुगली ऐं पेशाब जे छंडनि खां न बचणु अहिड़ा गुनाह न आहिनि जो जिन खां बचणु मुश्किल हुजे, पर अफ़सोस अॼुकल्ह हालात ॾाढा उबता थी विया आहिनि। अॼोके दौर में नेकी करणु मुश्किल ऐं गुनाह ॾाढा आसान थी विया आहिनि। अहिड़ा गुनाह जिन खां बचणु मुश्किल न आहे, असांजो मुआशिरो उन्हनि गुनाहनि जी लपेट में अची चुको आहे। चुगली खे ई वठो, फ़साद कराइण जे लाइ हिकु शख़्स जी ॻाल्हि ॿिए ताईं पहुचाइणु चुगली चवराईंदो आहे। चुगली नाजाइज़ो हराम ऐं जहन्नम में वठी वञण वारो कमु आहे। पर अफ़सोस असांजी हालति अहिड़ी आहे जो बसि ॿ शख़्स किथे वेही रहनि, ग़ीबत चुगली, घरनि में ग़ीबतूं चुगलियूं, बाज़ार में दुकानदार पाण में हिक ॿिए जूं चुगलियूं कंदा आहिनि, ऑफ़िसुनि में ग़ीबतूं चुगलियूं, दोस्तनि जी वेहक में ग़ीबत ऐं चुगली। मतिलबु त उन्हनि गुनाहनि जी एतिरी कसरत आहे जो बसि अल्लाह पाक जी पनाह। अॼुकल्ह हिन खां बचणु ॾाढो मुश्किल आहे। सोचे ॻाल्हाइण जी त आदत बिल्कुलु न हुजण जे बराबरि आहे। लिहाज़ा चङा भला लिखियल पढ़ियल बि गुफ़्तगू में बेएहतियातियूं कंदा आहिनि। ग़ीबत थी रही हूंदी आहे, चुगली थी रही हूंदी आहे, कूड़ ॻाल्हाए रहिया हूंदा आहिनि, पर अंदाज़ो ताईं न आयो हूंदो त मूं हाणे जेको ॻाल्हायो हीउ केतिरो सख़्तु जुर्म थी वियो आहे। बसि ज़बान हली रही आहे ऐं गुनाह ते गुनाह थी रहिया आहिनि। अहिड़ी तरह पेशाब जे छंडनि खां न बचण जो मामिलो आहे। ग़ैर मुहज़ब माण्हू घिटियुनि में, दीवारनि जे साम्हूं पेशाब कंदा आहिनि। हिन बेशर्मी वारे कम में जिते ॿियूं खोड़ बुरायूं आहिनि, उते पेशाब जे छंडनि खां पाण खे बचाइण बि निहायत मुश्किल हूंदो आहे। ऐं आम तौरु ईअं करण वारा पाण खे नापाक छंडनि खां बचाइण जो लिहाज़ बि न आहिनि कंदा। कई दफ़ा WC यानी वॉशरूम में वेहण जी सीट घटि गहरी लॻाई वेंदी आहे। उन सूरत में बि ख़ुसूसन पेरनि खे नापाक छंडनि खां बचाइणु मुश्किल थी वेंदो आहे। जेकी पाकाई नापाकाई जा अहकाम नथा ॼाणनि या जेकी नमाज़ जा आदी न आहिनि, उन्हनि जी उमूमनि हिन तरफ़ तवजो बि न आहे हूंदी। वॉशरूम करण खां बाद हथ त धोईंदा आहिनि, पर पेर नापाक ई रहिजी वेंदा आहिनि। बल्कि हाणे त बीही करे पेशाब करण जो रुझान वधी रहियो आहे। ख़ासि करे एयरपोर्ट ऐं ॿियनि कई हंधनि ते बीही करे पेशाब करण जो इंतिज़ाम हूंदो आहे। हिन सूरत में बि जिस्म ऐं कपिड़नि खे पेशाब जे नापाक छंडनि खां बचाइणु सख़्तु मुश्किल कमु आहे। यादि रखो, पाण खे पेशाब जे छंडनि खां न बचाइणु गुनाह आहे। उन जे लाइ इन गुनाह खां बचण बि ज़रूरी आहे। प्यारे आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने इरशाद फरमायो, पेशाब खां बचो, आम तौर ते अज़ाबे क़ब्र इन्हीअ जे करे थींदो आहे। अल्लाह तबारक